मलूक जा पी मूं हाणे घणो ई इंतज़ार कयो, हाणे मूंखे पंहिंजो पुटु परणाए ॾे। तूं अचायो ज़िद थी करी, केतिरा साल सब्र कयो थी, कुझु इंतज़ार कर। मन जुमन वारनि जा छोकिरा वरी पवनि, पोइ त काज जे साम्हूं काज कंदासीं, उन जो मज़ो ई ॿियो आहे। थोरा थोरा ॾींहं करे एतिरा साल गुज़री विया, छोरा कोन वरिया। हेॾां असांजी छोकिरीअ जी उमिरि पई वञे, होॾां हुन छोकिरीअ जी हयाती पई खरे। हाणे आउं इंतज़ार कोन कंदसि, जेकॾहिं तूं हाणे जुमन सां ॻाल्हाए त ठीकु आहे, न त आउं वञी पाण सभागीअ सां ॻाल्हाईंदसि। तूं एतिरी जल्दबाज़ी न कर, जल्दबाज़ी न कर, थोरो सब्र कर। असां में बि त काज करण जी सघ पैदा थिए। पाण खे कहिड़ो भितियुनि मथां भत उछलाइणो आहे। अहिड़नि हालातुनि में मिड़ई गुॾो गुॾी करे मलूक जी शादी कराइणी आहे। मुंहिंजी दिलि थी चए जुमन वारनि सां तूं वञी हक़ीक़त कंदे त तोखे जवाब कोन ॾींदा। मलूक जी मां सच ॿुधाए, ही खीर हथ में आहे, मुंहिंजे मुंहं मां इहा ॻाल्हि निकिरे ई कान थी। पर जे तूं एतिरो तंग थी करे त वञी जुमन वारनि सां ॻाल्हायां थो। जेकॾहिं दिलि सां हा कयूं त पोइ सादगीअ में निकाह करे छोकिरीअ खे घर वठी ईंदासीं, बाक़ी पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे। तूं जल्दी कर, वञ। मलूक हाणे 2 रुपया कमाए आयो आहे, इन मां कपिड़ा ऐं कुंवार जो ॿियो सामान अची वेंदो, बाक़ी ॿिए पासे किथां पट सट कंदासीं। ठीकु आहे, मूंखे त नसीबां जे नसीब ते रोअण थो अचे, कुझा कयां। अम्मा तू चांहि पी, चांहि छो नथी पीए, ठरी वेंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।